हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा जन्नत अम्मा जे कदमन जे हेठों आ। अब्बे जे कदमन जे हेठों महबूब सैय जन्नत न बुधाई पर फरमायो अम्मा जे कदमन जे हेठों रब करीम जन्नत रखी आ। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा जे कदमन जो मकाम बुधायो। अम्मा जा कदम केड़ा कीमती जेका जन्नत सिर सोन जी आ सिर चांदी जी आ गारो मुश्क अंबर जो आ गारो मुश्क अंबर जो एडी महंगी जन्नत पो भी रब करीम या जन्नत अम्मड़ जीजल जे कदमन जे हेठों रखी आ। अब्बे जे कदमन जे हेठों जन्नत नाहे। अल्लाह सैय जे हबीब करीम महबूब मुस्तफा करीम सैय हे भी जुमला फरमाया जे मथों जीजल नाराज हुआ जे मथों जीजल नाराज हुआ उन जो मौत कलमे पाक ते न थींदो। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम अब्बे जे लाइ न फरमायो त जेको अब्बो नाराज हुआ ते जो मौत कलमे पाक ते न थींदो पर अम्मा जे लाइ फरमाईंदा जेको जीजल नाराज हुआ ते जो मौत कलमे पाक ते न थींदो। जे अम्मड़ जो मकाम महबूब मुस्तफा करीम सैय बुधायो आ। अज असां मुसलमान वट चाहे मर्द हुजन चाहे न्याणी हुजन अम्मा जो मकाम असां वट न रहियो आ। असां अम्मा जीजल के त घर में फजूल शय समझंदा आहियूं हालांकि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मुबारक थी हुजूर सही फरमाइंदा अल्लाह सही अब्बे अम्मा जी दुआ के कदे भी रद्द न कंदो आ। मैं पांजे अमरन भेनरन के न्याणन के अर्ज थो करणो चाहियां ओ मुंहिंजी भेण अल्लाह जो वास्तो थी जीजल के न रंजाए जाए अल्लाह जो वास्तो थी जीजल जे मकाम के समझ जाए। जेकॾहिं महबूब मुस्तफा करीम सही अम्मा जो एडो मकाम बुधायो आ जेकॾहिं वाक़ियात ॾे वञा त हज़ारे वाक़िया त उन अम्मा जे मथों भी लाज़िम आ पंहिंजे मकाम के समझे उहा अम्मा भी पंहिंजे मकाम के समझी करे पंहिंजे घर के जन्नत बनाए।